बिरासती कल्होड़ा कॉलोनी में मुड़िस पंहिंजी घरवारी खे चाकू जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। औरत रीमा कल्होड़े खे संदसि मुड़िस सऊद कल्होड़ो मामूली ॻाल्हि तां चाकू जा वार करे गलो कपे ज़ख़्मी करे फ़रार थी वियो। औरत खे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां भी इमदाद ॾिनी वई। नौशहर फ़िरोज़ रेफर कयो वियो आहे। इन सिलसिले में ज़ख़्मी औरत ॿुधाए त सऊद कल्होड़े सां 2 साल अॻु ॿी शादी थी हुई। मुड़िस सऊद कल्होड़ो शादी खां पोइ नशो वापराए सख़्त तशदुद जो निशानो बणाईंदो रहे थो, जंहिंखां तंग अची नवाबशह जी अदालत में ख़ुला जी दरख़्वास्त दाख़िल कराई, जितां पिणु मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो अची वियो। अॻूणे मुड़िस सजाद कल्होड़ो फ़ौत थी वियो आहे, जंहिं मां मूंखे 5 ॿारनि जो औलाद आहे। मुंहिंजो मुड़िस सऊद कल्होड़ो मूंखे पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाइण खां रोके थो। मां ॿारनि सां फ़ोन ते राब्तो कयो त हुन नशे जी हालत में चाकू जा वार करे मूंखे गलो कपी ज़ख़्मी कयो। हुन एसएसपी नौशहर फ़िरोज़ एसपी बिरासती वसवारनि खे अपील कंदे चयो त जवाबदार मुड़िस खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। थाणे में एनसी दाख़िल करे इलाज लाइ लिट जारी कयो वियो। बिरासती पुलिस सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।